बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सख़्त कोहीड़े जो राज, थधि में बि गैर मामूली वाध, गरम शयुनि जे वाहिपे में इज़ाफ़ो। जैकबाबाद ठुल, गढ़ी खैरो, गढ़ी हसन, दौड़ शरीफ, बाहू खोसो, आशिकाबाद, पांवर संगड़ी, करीम बख्श खोसो, शिकारपुर, जाफराबाद, सखर, लाड़कानो, कनकोट समेत केतिरनि ई इलाक़नि में कोहीड़े सबबि हद निगाह ॿुड़ी थी वई। कोहीड़े सबबि थधि में इज़ाफ़े शहरनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। ठुल में मिठे पाणी जी फ़राहमी लाइ जिद्दोजहद एक्शन कमेटी जी जिद्दोजहद हलंदड़। जिद्दोजहद एक्शन कमेटी ठुल पारां प्रेस क्लब आॾो कामरेड जमाल जोश, इमामदीन सरकी, हाजी हसन कंडराणी, ज़फ़र लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। नज़रवाह में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻी वई। हाफ़िज़ गुल हसन जाफ़री जी करियाने जी दुकान खे बाहि लॻण सबबि दुकान में पयल लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो, जंहिं में 2 फ्रिज, 2 पखा, टीवी ऐं 20,000 रोक रक़म शामिल आहिनि। मुतासिर दुकानदार पारां डीसी समेत सरहदी वारनि खां मदद जी अपील। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर ॼाम कमाल ख़ान आलियानी हिकु ॾींहं जे सरकारी दौरे ते सोबतपुर पहुतो। वॾे वज़ीर सोबतपुर कशमोर रोड जे जारी कम जो संग बुनियाद रखियो। हैरदीन में गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीर नबी बख्श खान खोसो जी नई तामीर थींदड़ इमारत जे कम जो जाइज़ो वरितो ऐं कॉलेज जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो करण बाद डीसी ऑफिस जे कॉम्प्लेक्स जो इफ़्तिताह पिणु कयो। इन मौक़े ते वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सोबतपुर ज़िले अंदरि तरक़ियाती कमनि में वधीक वाध कई वेंदी। कॉलेज ऐं स्कूल्स खे अपग्रेड करे सोबतपुर वासियुनि खे सहूलतूं मैसर कबियूं। हुकूमत पंहिंजा 5 साल पूरा कदी ऐं इहो हितां जी सियासत जो दस्तूर रहियो आहे त हाराईंदड़ जमायतूं हमेशह वावेला कंदियूं आहिनि। इन मौक़े ते सूबाई वज़ीर रेवेन्यू बलोचिस्तान मीर सलीम खान खोसो, MPA जान मोहम्मद जमाली, सूबाई वज़ीर आरिफ मोहम्मद हसनी, कमिश्नर नसीराबाद आबिद सलीम कुरैशी ऐं ॿिया आला ऑफिसर पिणु मौजूद हुआ। घारो में डंपर जे टक्कर में नींगरी चीभाट जी फौत। घारो गोलाई भरिसां मेन नेशनल हाईवे ते रोड क्रॉस कंदड़ 12 वरनि जी नींगरी ज़हूरा शिकारी तेज़ रफ़्तार डंपर जे टक्कर में चीभाट जी फौत थी वई। घारो पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे डंपर खे तहवील में वठी छॾियो आहे। बहादुरपुर भरिसां सब्ज़ी ऐं फ्रूट जे वापारियुनि खां फुर। 3 अणसुञातल हथियारबंद करीम बख्श खां जैकबाबाद वींदड़ वापारियुनि बरकत पठान खां 30,000, अब्दुल रज़ाक बिरोही खां 25,000, रहीम बख्श टामरी खां 15,000 रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। खैरपुर में बेकरी ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल अणसुञातल चोर चोरी करे फ़रार। CCTV फुटेजिस हथ, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त चोर सरेआम मोटरसाइकिल चोरी करे वञी रहियो आहे। होॾां पुलिस खे CCTV फुटेजिस हथ अचण बावजूद बि पुलिस को ॿूटो न ॿारे सघी आहे। मुतासिर सैयद नकी मुस्तफ़ा SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। हुकूमती नुमाइंदनि जी नाअहली सबबि ठटे जी सब जेल जो कम रोलड़े जो शिकार। ठेकेदार रक़म कढराए फ़रार, कम अधूरो पयल। ठटे ज़िले जा कैदी बदीन मुंतकिल थियण लॻा। बदीन में कैदियुनि जे वारिसनि पारां सब जेल ठट्टो खे बहाल करण जो मुतालबो। मटियारी में भान सईदाबाद जे सहाफ़ी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कलमधड़ियुनि जो एहतजाज। सीनियर सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कलमधड़ियुनि प्रेस क्लब मटियारी अॻियां GM बाबू ख़ास खैली, अली फैज़ान ख़ास खैली, वकील अहमद मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं भान सईदाबाद जे सहाफ़ी निज़ामुद्दीन खे फ़ौरी आज़ादु करण जी घुर कई वई। मोरो में सिंध जे बहितरीन लेखक डॉक्टर शाहनवाज़ MK दल जी किताब 21वीं सदी जा साम्राज्य जी महूरत तक़रीब। ठठे ज़िले जे जाखोड़ी किरदार ऐं अदाकार अकबर दलवानी सां रिहाण समेत शहीद दो सूमरो एवार्ड तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सिंध जे क़ौमी शाइर महर ड्रबाई, डॉक्टर ग़ुलाम सरवर बुघियो, अदाकार रफ़ीक ईसानी समेत ॿियनि अदीबनि सहाफ़ियुनि लेखकनि शाइरनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मोरो वांगुरु समूरी सिंध में शादी जे प्रोग्रामनि में किताबी महूरत, कंहिं अदीब दानिश्वर सां रूह रिहाण या शाम मल्हाइण जो सिलसिलो जारी कजे त जीअं नौजवाननि जी हिम्मत अफ़ज़ाई थिए ऐं उन्हनि खे सिंध जे वसीलनि बाबति ॼाण मिली सघे। क़ाइदे सहाफ़त लाला असद पठान, सदर सखर प्रेस क्लब नसरुल्लाह वसीर ऐं सलीम साहतो सदर सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब मीरपुर माथिलो आमद जे मौक़े ते सीनियर सहाफ़ी लाला मुश्ताक पठान पारां लाला असद पठान खे पख्तून क़बाइली पटको ॿधायो ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते आमिर अली चन्नो ऐं ॿिया सहाफ़ी पिणु मौजूद हुआ। क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी जे सूबाई चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल हफ़ीज़ जतोई डिवीज़नल चेयरपर्सन जी अमर जे लाॾाणे ते संदसि घर पहुची ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कंदे संदसि मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। मीरपुर माथिलो में क़ौमी अमन कमेटी पारां 16 डिसंबर आर्मी पब्लिक स्कूल पिशावर ते दहशतगर्दनि हथां शहीद कयल ॿारनि खे ख़िराज तहसीन पेश कई वई। क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी जे सादुल्ला कोराई, कादिर बख्श नाइच,
जावेद लाशारी ऐं ॿियनि जो चवणु हो त अॼोको ॾींहुं विसारण जोॻो न आहे। अॼु असांजे मासूम ॿारनि पारां ॾिनल क़ुर्बानीनि जो ॾींहुं आहे। ठठो में आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीदनि जी यादि में अवामी प्रेस क्लब जे सहाफ़िन रैली कढी खेनि भेटा पेश कई। रैली अवामी प्रेस क्लब ठठो खां मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी चौक ताईं अवामी प्रेस क्लब जे सदर बिलावल समो ऐं जनरल सेक्रेटरी जावेद लतीफ़ मेमण जी अॻवानी में कढी वई। शिकारपुर जे शऊर ऐं जुनून पारां आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीदनि खे जज़्बनि गुलनि ऐं ॻोढ़नि सां भेटा पेश करण लाइ घंटाघर चौक लखीदर ते शहीदनि जी तस्वीरनि आॾो गुल निछावर करे ऐं ॾिया रोशन करे भेटा पेश कई वई। कंदकोट सिटी पार्क में नौजवान बिलावल बुर्रो गिची में रस्सो विझी आपघात करे छॾियो। इत्तला ते पुलिस ऐं वारिस पहुची विया। लाश सिविल अस्पताल मुंतकिल। ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो, जॾहिं त नौजवान पारां आपघात करण जो कारण मालूम न थी सघियो आहे। ऐं मेहर जे तारीख़ी ॻोठ पोराचो में बासरनि पारां स्कूल ते कब्ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾींदड़ अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट साजिद महेसर ऐं ॿियनि जे घरनि मथां हमले ख़िलाफ़ लाड़काणे में अॼु 3 ऐं मेहर में ॿिए ॾींहुं बि अवामी तहरीक पारां मरकज़ी राब्ता सेक्रेटरी महरान सिंधी, लाड़काणे जे सदर हाजी अली हसन वक्को, इनायत आरबाणी, एडवोकेट ज़ुल्फ़कार मीरानी, मोहम्मद ख़ान चांडियो, ज़ाकिर बिरोही, असदुल्ला कटोहर, शकीब नवाज़ नूनारी, दादू जे सदर एडवोकेट इम्तियाज़ जतोई, तालके सदर एडवोकेट मुश्ताक चांडियो, एडवोकेट ज़ुल्फ़िकार चांडियो, रुस्तम अली सरगानी, एजाज़ अली महेसर, अब्दुल्ला चांडियो, माजिद महेसर, फरहान अली चांडियो, रियास चांडियो, नईमुल्ला चांडियो, मोहम्मद सिद्दीक महेसर ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त स्कूल ते कब्ज़ो करे ओताक में तब्दील कंदड़ वॾेरनि ख़ादिम हुसैन महेसर ऐं इमदाद महेसर ख़िलाफ़ केस दाख़िल करे अवामी तहरीक जे अॻवाननि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में ही एहतजाज जारी रहंदो। ताईं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़ ख़बर खां हक़ीक़त ताईं।